द सिंधु वर्ल्ड.com की पेशकश। लिखंदो आहियां सिंधी देवनागरी में मां। मूंखां पुछियो वियो त अरबी लिपि सिंधी अचण ऐं केतिरा ई साल सिंधी हाई स्कूल में साइंस टीचर तौरु कमु करण खां पोइ बि मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सिंधी देवनागरी में छो लिखंदो आहियां। लिखंदो आहियां सिंधी देवनागरी में मां डीजल ॿोली ऐं भारत सां हरदम रहां जुड़ियल मां। न घुरां अदीबनि माहिरनि जो ध्यानु कॾहिं, न घुरां अदीबनि माहिरनि जो ध्यानु कॾहिं, आम सिंधीअ लाइ हरदम लिखंदो आहियां मां। ॻोल्हियुनि जेके अदबी मीज़ान थींदा नाराज़ पक, ॻोल्हियुनि जेके अदबी मीज़ान थींदा नाराज़ पक, सिंधी नौजवाननि जो आख़िरी इज़हार आहियां मां। न मिलंदुमि किताबनि में न इतिहास जे सुफ़नि ते, दिलनि में रहंदड़ आज़ादु सचल आहियां मां। न मिलंदुमि किताबनि में न इतिहास जे सुफ़नि ते, दिलनि में रहंदड़ आज़ादु सचल आहियां मां। लिखंदो आहियां सिंधी देवनागरी में मां, डीजल ॿोली ऐं भारत सां हरदम रहां जुड़ियल मां। मां SP सर, गांधी नगर, कोल्हापुर।